नाज़रीन, खैरपुर जी सिविल अस्पताल में मुबैना अगवा बैद क़त्ल कयल नींगर जे वारसनि एहतजाज किया है। उन हवाले से वधीक तफ़सील ॾिसूं था। अली अकबर गोपांग की रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, सिविल अस्पताल में मासूम नींगर इस्माइल कलोड़ गुम थियण खां पोइ संदसि तशद्दुद थियल लाश मिलण वारे वाक़े जी जेका है जांच कमेटी क़ाइमु कई वई आहे। उन में सभिनि खां तफ़सील भी जेके आहिनि मालूम कया विया आहिनि। उन हवाले सां उन जा वारिस असां सां मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो इन कमेटियुनि मां या इंतज़ामिया जे जेको इंसाफ़ मिलण मां केतिरा पुर उमीद आहिनि। वाह मां मां हुते सिविल में दाख़िल कई में मथे पोइ त मूंखे बचड़ा पुछण आया। पोइ उतां मुंहिंजी न्याणी नंढड़ी भी पुट भी बेड तां माना मानीअ जे टेम ते लही विया आहिनि। न्याणी मुंहिंजी मोटी आई आहे, गेट वटि पुगी आहे ॾाकण जेका आहे चाणी उते। पोइ मुंहिंजी भेण पुगी अथसि। पोइ भेण थी चएसि भाउ काॾे वियो, चएसि जी वे भाऊ वता एॾा अंगूरनि वते खां पोइ बि मुंहिंजो बच्चो गेट खां ओरे आयो आहे। अवा जंहिं महिल गेट खां ओरे आयो आहे थोरो फिरे घिरे बि थो, पोइ मुंहिंजो बच्चो ज़ाहिर ई न थियो। उज़वा कढण में जेके असांजा शक ऐं शुबात आहिनि, जीअं असांजो छोकिरो हितां गुम थो थिए त असां अस्पताल इंतज़ामिया खे जीअं ॿुधायूं था त इन जेको छोकिरो अगवा थी गुम थो थिए त उन जी भेण ते दाख़िल हुई। जीअं असां इन्हनि खे ॿुधायोसीं उनखे भेण खे ज़ोर ज़बरदस्ती करे डिस्चार्ज करण जी कयूं त जीअं मामले खे कंहिं तरीक़े सां दॿायो वञे। उन खां अलावा ऐं डॉक्टर जेॾी महिल लाश असांखे हथ आयो आहे त डॉक्टरनि जो बि इहो चवणो हो त हे लाश तव्हांजो न आहे, त मामले खे कंहिं न कंहिं हद ताईं जीअं गुम कयो वञे। असांखे ऐं जेके अंदरियां अॼु बि जेको जंहिं पोस्टमार्टम कयो उन बि इहा शइ त मञी त बाबा जेके अंदरियां हिनखे दिलि हुजे, गुर्दा हुजनि, अंदरियां हिसो ख़ाली हुजे, उन में उज़वा न हुया, इंसानी उज़वा न हुया। इन शइ मां इहा शइ साबित आहे त कंहिं ॼाण वारे कंहिं मेडिकल सां वाबस्ता अस्पताल इंतज़ामिया सां वाबस्ता कंहिं अमलदार कंहिं तजुर्बेकार इहो मामिलो कयो आहे। हाणे हथनि सां हिन केस खे दॿायो थो वञे ऐं वज़ीर आला खे इन ॻाल्हि जो नोटिस वठणु घुरिजे। असां सागाई ॻोठाणा माण्हू परेशान लॻा घुमूं था हर शइ में, न का पुलिस न का छा असांखो न पुछा गुछा कुझु बि न आहे असांखो। त कोई भी माण्हू पुछा करे तव्हांजो छोकिरे सां हेॾो ज़ुल्म थियो आहे, छा आहे छा न आहे, कोई भी माण्हू असांखे अहमियत नथो ॾे। असां टीम खे हर शइ हिन करे ॿुधाईसीं। जंहिंसां ई राब्तो कयूं था उहे चवंदा असां कोशिशि कयूं था पिया। शुरूअ खां वठी इहे ॻाल्हियूं हलनि थियूं। हिन महिल इहे ॻाल्हियूं आहिनि त कमेटी जेका जोड़ी वई इंक्वायरी जी, उन्हनि असांखां बयान लिखत में वरिता आहिनि, असां उनखे बयान ॾिनो आहे। जांच टीम जेका आई हिननि असांखां बयान रिकॉर्ड कया त मतिलबु जेको बि वाक़ियो हुयो उनजी पुछा कयूं त कहिड़ी डेट ते आयो, तव्हां कीअं नींगर वियो। असां उन्हनि खे सॼो कुझु उहो ॿुधायोसीं। बाक़ी अॻिते अलाह में उमेदु आहे, मतिलबु अलाह कंदो त बहितरी थींदी। कैमरामैन वकार शेख सां गॾु अली अकबर, धरती टीवी न्यूज़।